सीनियर सिटीज़न एसोसिएशन जे जॉइंट सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़रानी खे ज़ियारतुनि तां वापसी ते मुबारकनि जी तक़रीब जे अहवाल रिपोर्ट मंज़ूर कारो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे डे सेंटर में जॉइंट सेक्रेटरी मिस्टर नज़ाकत अली फाज़रानी जे ईरान ऐं इराक जे मुक़दस ज़ियारतुनि तां वापसी जी ख़ुशीअ में हिकु दुआ जी शानदार तक़रीब। स्टेज सेक्रेटरी जा फ़राइज़ सीनियर मेंबर डॉक्टर रफ़ी कुरैशी अदा कया। तक़रीब जी शुरुआत बुज़ुर्ग मेंबर अब्दुल हकीम दायो तिलावत फ़रमाई कई। महफ़िल खे रूहानी रोशनी सां मुनवर कयो। उन बाद ज़वार साईं खे मेंबर जिन में अदियूं बि शामिल हुयूं तरफ़ां लुंगियूं अजरकूं गुलदस्ता पेश कंदे ऐं ताज़नि गुलनि जा हार पाराए मुबारकनि जी नवाज़िश फ़रमाई। आजिला मंज़ूर हुसैन कालरो खे सॾु कयो वियो। कालरो साहिब पंहिंजे मुख़्तसिर तक़रीर में एसोसिएशन जे समूरनि मुअज़्ज़िज़िन मेंबरनि ऐं उहिदेदारनि तरफ़ां ज़वार नज़ाकत फाज़रानी खे ज़ियारत जो मुबारकूं पेश कंदे शरीक थींदड़ समूरनि एग्ज़ीक्यूटिव मेंबरनि ख़ासि करे जेके ॿिया दोस्त साथी डे सेंटर में आया तिन जो शुक्रिया अदा कयो। मशहूर शाइर आशिक़ हालाणी ज़ियारत जी मुनासिबत सां पंहिंजे ताज़े निकोर शाइरी पेश करे ख़ूब दाद वसूल कयो। प्रोफेसर दोदो ख़ान तरन्नुम में शाइरी पेश करे फाज़रानी साहिब खे दुआउनि सां नवाज़ियो। हिन मौक़े ते महिमान ख़ास ज़वार नज़ाकत अली फाज़रानी संदसि मान में ही तक़रीब मुनक़द करण ते साथियुनि मेंबरनि जा थोरा अदा कया। ख़ासि करे जिन दोस्तनि साथियुनि तरफ़ां हिन मोहब्बती तक़रीब जा कुर्ब भरिया इंतज़ाम कया विया। आख़िर में तक़रीब जी सदारत कंदड़ मोहतरम दरिया ख़ान बलोच आयल समूरनि मेंबरनि खे सलाम पेश कंदे ज़वार फाज़रानी खे ज़ियारतुनि जो मुबारकूं ॾिनियूं। पाण सभिनी मेंबरनि खे इत्तेहाद बरक़रार रखण ते ज़ोर ॾिनो ऐं सभिनी सां गॾिजी बहितर माहौल में हलण जी दावत ॾिनी। आख़िर में दुआए ख़ैर सां ही ज़ियारतुनि सां वापसी जे भलारी तक़रीब पुॼाणी ते पहुती। हिन तक़रीब लाइ ख़ातिर तवाज़ा जा इंतज़ाम करण में कोआर्डिनेटर नज़ीर अहमद शेख ऐं मैडम सलमा कादरी जिन जूं महिनतूं बि साराह जोॻियूं रहियूं। तक़रीब नज़ीर अहमद खेबराणी मेमण, एडवोकेट लौंग ख़ान जखराणी, आफ़ताब अहमद सिद्दीकी, मोहम्मद उस्मान मेमण, मीर मौज़म टालपुर, मैडम कज़बानो दर्स, आपा रशीदा कुरैशी, अदी रज़िया शहोक, फरज़ाना गुल, मैडम नीलोफर भुट्टो, मुनीर जोखियो ऐं ॿियनि मेंबरनि जी शिरकत रही।